अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो मौज़ू आहे रिश्वत वठणु ऐं ॾियणु हराम आहे। उन जे बारे में कुझु हदीसूं तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश। कंहिंखे का शइ ॾेई उन खां ग़लति कमु वठणु या कंहिंजो हक़ मारणु या ग़लति फ़ैसिलो वठणु, हे सभु ई उन्हनि जूं सूरतूं आहिनि। रिश्वत वठण वारो ऐं रिश्वत ॾियण वारो ऐं ॾियण ऐं वठण वारे जे विच में रिश्वत जो मामिलो ठाहिण वारो, उहे सभई लैनत जा मुस्तहक़ ऐं जहन्नमी आहिनि। इन जे मुक़ाबले में मदे नज़र रखंदी हदीस नंबर 353 तिबरानी शरीफ़ जी हदीस आहे, लअनल्लाहु अर्राशिय वल मुर्तशिय फिन्नार। तिबरानी जे अंदरि हदीस आहे त रिश्वत ॾींदड़ ऐं रिश्वत वठंदड़ ॿई जहन्नमी आहिनि। यानी हिकिड़ो माण्हू रिश्वत ॾिए थो ऐं ॿियो माण्हू रिश्वत वठे थो, ये ॿई जहन्नमी आहिनि। इन जे मुक़ाबले में हदीस नंबर 355, अर रिश्वतो फिल हुक्मे कुफ्रुन व हिय बैनन नासे सुहुतुन। इब्तिबरानी जी हदीस आहे, कंहिं कम लाइ या फ़ैसिले में रिश्वत वठणु कुफ़र आहे ऐं उहा रिश्वत माण्हुनि लाइ ढूंढ जे मिसल आहे। ऐं ज़ुल्म छा आहे? इमाम राग़िब अस्फ़हानी रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे त वदो शयइन गैर महल्लिही, जा शइ जे मक़सद लाइ आहे उनखे उन ई मक़सद लाइ इस्तेमालु कयो वञे। अगरि उन मक़सद जे उबतड़ इस्तेमालु कयो वञे थो त उहो ज़ुल्म थींदो। कंहिंजो हक़ खाइणु, कंहिंसां नाजाइज़ी करणु, कंहिंखे ईज़ाउ रसाइणु, कंहिंजी इज़त ऐं माल खे नुक़सानु पहुचाइणु, इहे सभु ज़ुल्म जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि ऐं ज़ुल्म करणु हराम आहे। ज़ालिम खे अल्लाह पाक डिघी रसी ॾींदो आहे, पर जॾहिं वरी बि उनखे पट ते हणंदो आहे त हू पंहिंजे पेरो खे बि पैमाल माल मां हलियो वेंदो आहे। त ॾिसो, मूं तव्हांखे ॿुधायो त रिश्वत वठणु रिश्वत ॾियणु ॿई जहन्नमी आहिनि ऐं इहो हराम आहे। असां मुस्लमाननि खे इहा शइ नथी चुगाए त रिश्वत वठूं या रिश्वत ॾियूं। ऐं रिश्वत सां को कारोबार माण्हू करे थो, व्याज ते माण्हू कारोबार करे थो। हालांकि व्याज जे बारे में आहे त जेको माण्हू व्याज खाए थो उनजो ज़रो गुनाह इहो आहे त पंहिंजी सगी माउ सां कैबतुल्लाह जे अंदरि निकाह करे। हीउ नंढड़ो मामूली गुनाह आहे, ज़रो। अञा त उन जा ॿिया वॾा गुनाह आहिनि। त असां मुस्लमाननि खे खपे त व्याज खां परे रहूं ऐं रिश्वत खां परे रहूं। ॾिसो, जे कारोबार में रिश्वत आहे त हीअ रिश्वत ॾिए थो, हीउ कारोबार करे थो मूंसां, पर रिश्वत जे हिसाब सां करे थो, या माल पहुचाए थो रिश्वत सां पहुचाए थो। त तव्हां ॾिसो, असां मुस्लमान आहियूं, असां पंहिंजे बचनि खे, पंहिंजे औलादनि खे रिश्वत जो माल नथा खाराए सघूं, हराम जो माल नथा खाराए सघूं। छो? असां मुस्लमाननि ते हराम जाइज़ न आहे। छो? क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद बुरहान रशीद उहो असांखे रस्ता ॾेखारे थो, हक़ ऐं हिलाल ॾेखारे थो, हराम ॾेखारे थो, हिलाल ॾेखारे थो। क़ुरान मजीद चवे थो त हीअ शयूं हराम आहिनि, असांखे उहे शयूं हराम न आहिनि खाइणियूं। क़ुरान मजीद चवे थो त हीअ शयूं हलाल आहिनि, त असांखे उहे शयूं हलाल खाइणु खपनि। छो? असांजे प्यारे महबूब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे हक़ हिलाल ऐं पाक शयूं, पाकीज़ा शयूं खाइण जो हुकुम ॾिनो आहे। त असां मुस्लमाननि खे इन्हनि शयुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अल्लाह साईं असांखे रिश्वत वठणु रिश्वत ॾियणु ऐं रिश्वत वठण ऐं ॾियण वारनि विच जे मामले में अचण में बि असांखे अल्लाह साईं बचाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल